सजण तो सिवा कीअं ईदूं मल्हाया, अची तुंहिंजे दिलबर मिठाइयूं विरहाया, अची तुंहिंजे दिलबर मिठाइयूं विरहाया। मुंहिंजो मानो ऐं अवां दोस्तनि इन एल्बम खे तमामु घणो चॉइस कयो ऐं मूंखे तमामु घणी मोट मिली अवां तरफ़ां। मां शुक्रगुज़ार आहियां नाज़रीन जो ऐं मां ॿुधंदड़ जो। ऐं हाणे मुंहिंजो नेक्स्ट एल्बम जेको कुझु ॾींहं में रिलीज़ थिए अवां वटि साम्हूं अचण वारो आहे ऐं इंशाल्लाह अवां एल्बम ॿुधंदा, अव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। जंहिंजी सिलेक्शन कई आहे असांजो प्यारो प्रिय दोस्त शाइर जनाब लालू डारी साहब, जंहिंजी सिलेक्शन आहे तमामु घणी महिनत आहे भाउ जी, सिलेक्शन कई आहे असांजी। ऐं हुन सां गॾु तव्हां खे असांजो भाउ जनाब उबैद सां तमामु बहितरीनु शाइर आहिनि ऐं कुझु ई ॾींहंनि में एल्बम वटि रिलीज़ थींदो ऐं असांजे तमामु वीडियोज़ खे लाइक ऐं कमेंट्स कंदा ताकी असांजो हर ईंदड़ वीडियो वहाँ पहुची सघे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा सिंध वासियो, आऊं मां तव्हांजो पंहिंजो शाइर लालू डायरी वज़ीर मिराई साहब जी हींअर सिलेक्शन करे रहियो आहियां। इंशाल्लाह मूंखे पसंदि ईंदी ऐं हिन सिलेक्शन में असांजा थोरा सारा दोस्त जिन असांजो साथ ॾिनो आहे, जीअं त उबैद साहब सांद ऐं मंठार मरी साहब, शौकत राहू साहब, जीअं त ॿिया बि खोड़ सारा दोस्त आहिनि। इंशाल्लाह मूंखे एल्बम पसंदि ईंदो ऐं अव्हांखे महिरबानी करे एतिरो कजो, हीअ एल्बम ॿुधी मोट असांखे ज़रूरु ॾिजो, लाइक कजो त असांखे ख़बर पए त असांजी महिनत कम जी आहे या न। महिरबानी। हींअर अस्सलाम वालेकुम जाली मदद प्यारा सिंध वासियो, जीअं त तव्हांखे भाउ लाले डायरी साहब ॿुधायो, असांजो प्यारो दोस्त वज़ीर अली मिरारी साहब जंहिंजी सिलेक्शन लालू डायरी साहब करे वियो, असांजे तावन सां ईद मल्हायूं। कीअं ईद मल्हायूं, अॻियों एल्बम जेको आयो तव्हांजे ॿुधी करे तव्हांजी मोहबत जे करे असां वरी नओं एल्बम हींअर खणी अचूं पिया, अनक़रीब तव्हांजे हथ में हूंदो इंशाल्लाह। जीअं अॻे मोट तव्हां ॾिनी आहे इंशाल्लाह हींअर तव्हां कीअं ई मोट उन में असां सां खोड़ शाइरनि साथ ॾिनो आहे। शाइरनि जा नाला जेके थी जनाब शौकत अली राहू, मंठार मरी साहब, मंठार मरी साहब जी बि असां सां वधि में वधि महिनत आहे ऐं तमामु सुठो दोस्त बि आहे, असांजो भाउ बि आहे, उस्ताद बि आहे, तमामु बहितरीनु। ऐं हाणे असांजे नेक्स्ट एल्बम में तव्हांखे तमामु सुठा सॉन्ग मिलंदा ऐं जंहिंजी सिलेक्शन कई आहे लाले डायरी ऐं तमामु सुठो ॻाल्हाए दोस्त जो जेको मुंहिंजी सिलेक्शन करे रहियो आहे। ऐं इंशाल्लाह जीअं जीअं अव्हांजी मोट मिलंदी तीअं तीअं असांजे एल्बम वटि ईंदा रहंदा ऐं असांजो जहिड़ो हाल आहे असां भाउ वज़ीर सां गॾु आहियूं। उमेद आहे त महिरबानी। हूअं त असांखे कुझु चवण जी ज़रूरत न आहे, असां महिनत कंदा आहियूं हिन वज़ीर जे लाइ, शाइरी लिखंदा आहियूं, महिनत कंदा आहियूं ऐं उन खे वरी एतिरी महिनत हीअ बि कंदो आहे। जहिड़े हिसाब सां लिखंदा आहियूं उन हिसाब सां हीअ वरी असांखे ॻाए बि ॾेखारींदो आहे त असांजो माना दिलि वॾी थो थी वञे ऐं ख़ुशी थिए थी असांखे। हाणे जेकॾहिं कंहिं भाउ या कंहिं दोस्त खे कोई गानो ॾियणो हुजे या ॻाल्हाइणो हुजे त असां राब्तो कनि। असांजे राब्ते लाइ नंबर आहे 0306 97 48 024, 0310 35 48 388। ये मुंहिंजा 5 नंबर आहिनि। जेकॾहिं कंहिं शाइर खे कंहिं दोस्त खे को गानो ॻाल्हाइणो आहे त विरहाए महिरबानी हिन नंबरनि ते असांखे ॿुधाईंदा। महिरबानी। असांजो ख़्यालु रखंदा, साथ सलामत, सिर्फ़ सलामत।